समय हिकु हो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही कूड़ी दुनिया जो बादशाह हुजे। पोइ बादशाह खे हिकु पुटु ऐं हिकु ज़ाल हुजे। पोइ बादशाह जॾहिं बि शौक़ु शिकार तां काॾां बि मोटंदो हुयो त अची ज़ाल खां पुछा कंदो हुयो त ॾे हवाल, तोखे को ॾुख आहे को सुख आहे? चवंदी न मूंखे को ॾुख आहे न मूंखे को सुख आहे। मूंखे पंहिंजे बचे सां ज़िंदगी सुकून जी गुज़रे थी पई, मां हुन सां सॼो ॾींहुं दिलि विंदरियां थी पई ऐं पट जूं वागूं विझी मूंखे बानियूं लोॾंदी पयूं। मूंखे अञा कहिड़ो शइ खपे, मूंखे को बि ॾुख कोन्हे। बादशाह जो इहो कमु जारी हूंदो हो। जॾहिं बि काॾां बि मोटंदो हुयो, बादशाहज़ादीअ खां इहे 4 सवाल कंदो हुयो। बादशाहज़ादी हिनखे इहो साॻियो ई जवाबु ॾींदी हुई। कुदरत मुंहिंजे अलाह जी हिकु ॾियारे बादशाहज़ादी बानियूं पे लोॾणी वेठियूं पट जा वागूं विझी हिंदोरे में। ओचितो हिकिड़ो दिबको थियो। बादशाहज़ादी बानीअ खे चवणु लॻी त अहिड़े बानी ॾिस त सही छा किरियो जो एॾो वॾो ददिको थियो। बानी जो ॾिसंदी आहे त चवंदी आहे साइण हे त झिरकीअ जो बचो किरी पियो। चवंदी ॾिस त सही छाजे किरे किरियो, वरा हिनखे आख़िरी में विझी आहे। बानी जो कंदी आहे, वञी सिधो सो वञी आख़िरी में हिन साॻे झिरकीअ जे बचे खे विझी ईंदी आहे। थोरी देरि गुज़रंदी आहे त वरी ॿियो बचो बि किरी पवंदो आहे। वरी ददिको थींदो आहे। वरी बादशाहज़ादी चवंदी आहे त ॾिस त छा थियो? चवंदी आहे साईं साॻियो ई बचो लॻे थो किरी पियो। वरी चवंदी आहे तूं सही न रखियो हूंदो, चङी तरह रखो, इहे छाजे करे थो किरे? वरी इहे पंहिंजे हिसाब सां रखी बानीअ सिधो सो बादशाहज़ादीअ खे लोॾणु चालू कंदी आहे। त वरी टियों चकर बि ददिको थींदो आहे। वरी बादशाहज़ादी हिनखे उथारींदी आहे, ॾिस त छा मसइलो आहे। वरी जो वेंदी आहे, ॾिसंदी आहे त साॻियो साइण बचो किरी पियो आहे। चवंदी आहे त पोइ हिनखे वराए सराए रखो, छाजे करे थो किरे? चवणु लॻा साइण हीउ त मरी वियो आहे। चई हा साइण। चई साइण तव्हांखे ख़बर न आहे त झिरकीअ जे बचे खे आने मां फुटंदो आहे त उनखे खंभ भुज काशे न हूंदो आहे जेसि ताईं वञी वॾो थिए। सो ही त सफ़ा गोश्त जो गोश्त हुयो, 3 चकर किरियो आहे, सो बचो काॾो बचंदो साइण। पर इहो किरियो छाजे करे आहे? बादशाहज़ादी चवणु लॻसि। चवणु लॻी बानी त हा बादशाहज़ादी, मां खोड़ टाइम खां वठी ॾिसां थी त हिन जी जेकी माउ हुई झिरकी, सो उहा न आहे। झिरको का ॿी झिरकी वठी आयो आहे। पोइ हीअ झिरकी चोगे जी जॻह ते बचनि खे ठूंगा हणी हेठि किराए थी। इहो कई ॾींहंनि खां वठी इहो कमु हले थो पियो बादशाहज़ादी। सो उहा धारी झिरकी आहे, सो उहा हिननि खे ठूंगा हणी किराए थी, जॻह वांदी कंदी चाहे या ॿिया न लाहींदी हले छा बि कंदी। सो इहा ॻाल्हि आहे। बादशाहज़ादीअ खे ॾाढो हिन ॻाल्हि ते वीचार थियो। भणाक धारी झिरकी आहे, हीअ त वीचारा चवनि था त माना असांखे चोगो मिले, पर हिननि जी माउ असली इहा आहे कोन, हीअ धारी आहे इन करे थी किराए। इन सोच वीचार बादशाहज़ादीअ खे मुंझाए विधो। बादशाह जो कंहिं शौक़ु शिकार तां मोटियो त बादशाहज़ादीअ जो बूथ ख़राबु ऐं मजबूर लॻी पई। बादशाह पुछणु लॻो त ॾे हाल अवाल, अॼु तुंहिंजो ॾिसां थो त मूड सही न आहे। हिनखे चई त मां ॻाल्हि कंदीमांइ, पर सॼो तेर पितेर, पर मूंसां हिकु वाइदो करिणो पवंदई। बादशाह चवंदो त मां तोखां सिर बि हाज़िर आहे, वाइदो ई तूं चवे, मुंहिंजो वाइदो आहे तोसां, तूं ॻाल्हि कर। बादशाहज़ादी ॻाल्हि कंदी आहे। बादशाह खे त बादशाह सलामत, हितां उहा ॻाल्हि हेतिरी आहे। सो हिन झिरकीअ जो बचो सुबुह 3 चकर किरियो, सो उहो मरी वियो। हुनजी असुलु माउ कोन हुई, का धारी झिरकी झिरक वठी आयो, सो उन जे करे पई ठूंगा हणी बचा किराए पई। सो हाणे मूंसां हिकु वाइदो कर, जे मां मरी वञा त तूं बि शादी न कंदी, जे तूं मरी वई त मां बि शादी न कंदमि। बादशाह चयो त हाणे वाइदो आहे मुंहिंजो तोसां, जे तूंखे कुझु थियो त मां शादी न कंदुमि, बाक़ी तूं बि जेकॾहिं चवें थी त सही आहे। ॾाढो ई ख़ुशि रहणु लॻा पंहिंजे हिसाब सां। ख़ैर सां हिन जी ज़िंदगी सुकून सां गुज़रे पई। कुदरत मुंहिंजे अलाह जी कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाहज़ादी गुज़ारे वई। पोइ बादशाह जो जेको पुटु हुयो, सो उहो बि कची जवान थियो। पोइ बादशाह खे नौकर वज़ीर चवणु लॻा त बादशाह सलामत, तव्हांजी मुंदि तव्हांखे पुट जी औलाद हिकिड़ी आहे, तव्हां ॿी शादी कयो। चवंदो भाउ हाणे मुंहिंजो बादशाहज़ादीअ सां वाइदो थियल आहे, सो मां ॿी शादी न कंदुमि, सो मूंखे पुट जी औलाद मुंहिंजे लाइ गंज आहे। पर कुझु ॾींहं गुज़रिया त हिन जा दोस्त, कुझु वज़ीर, कुझु नौकर चाकर बादशाह ते ॾाढो प्रेशर रखियो त बादशाह सलामत तूं शादी कर, तुंहिंजी मुंदि अञा। हली हली सोचे सोचे बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त वज़ीर सलामत, मां शादीअ लाइ राज़ी आहियां, मुंहिंजे लाइ का कुंवार ॻोल्ह। बादशाह देरी न मतिलबु वज़ीर देरी न कंदो आहे। बादशाह जी तस्वीर खणी सिधो सो निकिरी पवंदो आहे। वज़ीर ऐं हुकुम जो बंदो कीन कमु कंदो। बादशाह जी तस्वीर खणी निकिरी पवंदो आहे ॿिनि बादशाहनि में।
पोइ हिनखे बादशाही हिकिड़ीअ में सोचे पियो रिश्तो त सिधो सो वज़ीर होॾे खणी वियो बादशाह जी तस्वीर वञी बादशाह खे ॾेखारियईं त भाई असांजे मुल्क जो बादशाह आहे, तव्हांजी धीउ सां शादी करण थो चाहे, तव्हां जो रिश्तो आहे त ॾियो। बादशाह हुनजी तस्वीर ॾिसी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, बणा भलो थियो, मुंहिंजी धीउ बि सालनि खां वेठी वॾुवर धीउ आहे। सो बादशाह जो रिश्तो आयो, इहो त ॾाढो सुठो थियो, ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हिनखे रिश्ते जी हा कयईं, तारीख़ बि ॾेई छॾी। बाबा जंहिं महिल बि टाइम तव्हांखे मिले तव्हां अची छोकिरी वठी वञो, मां बसि राज़ी आहियां। हीउ सिधो सो बादशाह खे हवालु कंदो आहे, वज़ीर साईं तव्हांजो रिश्तो फलाणे बादशाहीअ में थी वियो आहे, तव्हां बसि हाणे दिलजाए कयो, माल जो तयारी कयो त भत हलायो त माल जो शादी करे अचो। सो देरि न थी, सॾ ॿॾ हेॾे होॾे अची विया संगत साथ के। सही कारण ॿारंड बि ठही विया, कारण असां वटि बि पुॻा। पोइ से कञियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं, धूम धाम सां शादी थिए पई। बूटीअ जो सटको कुटको हुयो। पोइ मूं जहिड़ा जेका कम ते हुया, के टोटरी पासो ॾेई वतन ॿिया शैतानगिरी कंदा। सो बादशाह जी शादी थी वई। बादशाह जो पुटु बि इन विच में अची जवान थियो। बादशाह जो पुटु जेको चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त बाबा तुंहिंजो इहो फ़ैसिलो न हुयो, अमर सां तुंहिंजो वाइदो कहिड़ो हुयो त तव्हां शादी तूं न कंदे, तूं शादी करे आयो आहे, मूंखे पंहिंजे हिसाब सां मला त अलॻि ठाराए ॾे, मां तव्हां सां गॾु न रहंदुमि। बादशाह छोकिरे जो हवालु पंहिंजे पुट जो ॿुधी चयईं त देरी न कयईं साईं, दस्तीअ खे मस्ती आहे। उन महिल ई कारीगर अची विया, VIP मला तयारु थी वई, कोट वरी विया। सो बादशाह पंहिंजे पुट खे चवणु लॻो बाबा हीअ तुंहिंजी मला त हेॾे असां आहियूं कोट जे हेॾो, तूं हिन कोट जे अंदरि तुंहिंजो दीवार अलॻि आहे, पंहिंजे हिसाब सां तूं वञी घुम फिर। उनखे वज़ीर नौकर कुझु चाकर रखी ॾिने त बाबा मुंहिंजे पुट खे को बि ॾुख न अचे, भली मूंखां अलॻि आहे, किथे बि आहे, तव्हां को बि तकलीफ़ आई त तव्हांखे मां ज़रूरु छॾींदुमि। सही नौकर वज़ीर उनजी हुकुम ते बीह आहे। सो छोकिरो अहिड़ो कमु कंदो, सुबुह साजर जो स्कूल वेंदो हो, स्कूल न पढ़ी वरी हिते अची मोटी पंहिंजे हवेली में अची ॿारनि सां रांदि खेॾंदो हुयो। हे तारीख़ पंहिंजे हिसाब सां स्कूल वेंदो हुयो, मोटी अचे वरी पंहिंजे दोस्तनि सां अची रांदि खेॾंदो पंहिंजी हवेलीअ में। हिनखे न चवण वारो न टोकण वारो। कुदरत मुंहिंजी अलाह जी हिकिड़े ॾींहुं रांदि पिया खेॾनि, को बेट जो बाल खे थकु सवायो लॻी वियो, सिधो सो वञी दीवार टपी वञी पीउ जे बादशाहीअ में हलियो वियो महिलात में। पोइ सभु छोकिरा पोइ ते हटी बीह रहिया डिॼी त बणा बादशाह जी महिलात में ॿाहिरियों ॿार कीअं वञे। पोइ सभई छोकिरा चवणु लॻा त भाउ हिन जी माउ आहे, हिन जी मासी आहे बहरहाल अंदरि, सो हीउ वञे बादशाह जो पुटु, असां छो वञूं। पोइ हिन बि चयो त सही आहे, तव्हां नथा वञो त मां पाण थो वञा। पोइ हीउ सिधो सो निकिरी पवंदो, हकिलंदो होकारींदो वेंदो आहे। हिन जी माउ अॻे ई मासी जेकी हुआ त गिले खां बीठी हूंदी आहे, चवंदी आहे पुटु भलो थियो तूं आए, सुम्हो तव्हांजी गुफ़्तगू ॿुधी बाल जेको खणी मूं अंदरि कमरे में रखी छॾियो, हथी को करे सो अच त मां तोखे ॾियां। बादशाह ज़ादी जे कढ लॻंदो आहे, मासीअ पंहिंजी अचे सिधो सो हलंदी वेंदी आहे, हिकिड़ो कमरो टपाए ॿियो कमरो टपाए, जंहिं महिल टे कमरे में ईंदी आहे उन महिल हीअ बेमानी थी पवंदी आहे। हिनखे ज़ाइफ़ा माण्हू हुई, हुनखे चवणु लॻी त तूं मूंसां चटो प्यारु मोहबत करे त बाल ॾींदीमांइ, न त न ॾींदीमांइ। चवणु लॻो त हे ज़ालिम औरत, तोखे ख़बर न आहे त तूं खे मां माउ जी जॻह ते इज़त ॾींदो आहियां, तोखे मां पंहिंजी सॻी माउ जेतिरो प्यारु ॾींदो आहियां, मगवा सम्झंदो आहियां, तूं वरी मूंखे थी ग़लति सम्झे। चवंदो कुझु बि न थिए थो, तूं मतिलबु त सुहिणो सेबतो हसीन आहे, सो मुंहिंजी दिलि तो ते अची वई आहे, सो तूं मूंसां मोहबत कर। हिन छोकिरे खे ॾाढी कावड़ ईंदी आहे। पोइ ते पंहिंजी हुनखे धिको ॾेई पीउ जी ज़ाल खे भॼी भॼंदो आहे। दरवाज़ा टई चारे दरवाज़ा लाहे सिधो सो दोस्तनि वटि बीहंदो आहे। उहो बाल वग़ैरह जेको बि हुयो हुन खां विसरी वेंदो आहे। पोइ हुनजी जेकी माउ हुई मासी, उन देरी न कई, उन महिल ड्रामो थियो, पंहिंजो गलो फाड़े अची नाटक करणु चालू कयईं, मथे खे मिटी विझी वेही रही। बादशाह ॾे नौकर वज़ीर भॼंदा विया त वाह वारो कर, तुंहिंजी ज़ाल खे अलाए छा थी वियो। बादशाह जो ईंदो आहे, ॾिसंदो आहे त पंहिंजी ज़ाल जी हालत अॼु पुछा कंदो त ॾे हवालु, तूं वरी सां हीअ वरी लका कीअं कयो। सिधो सो चवंदी त वाह तुंहिंजो मुड़ुस खे चवंदी आहे तुंहिंजो पुटु जेको आहे तो हेड़ो तेड़ो मुल्क में अची हथ विधा अथई, हेॾे आयो सिधो सो हवेली में कॾहिं बि न आयो आहे, हाणे हीउ वॾो थी वियो आहे, मुंहुं में अची बीमानी वारी अखियूं विधियूं अथई, मुंहुं में हीअ हालत ॾिसंदो उन कई आहे सॼी। जा तूं पुट खे प्यारो कर, जा मूंखे प्यारो कर। बादशाह मजबूर थी पवंदो आहे, अची वज़ीर खां सलाह कंदो आहे त ॾे हवालु हाणे छा कयां। वज़ीर अॻे वक़्त में सियाणा हूंदा, बादशाह इन करे वज़ीर रखंदा हुया। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह ज़ाल खे न कढ, पुट खे कढ, छो त पुटु वरी बि मर्द माण्हू आहे, किथे न किथे टाइम पास करे वेंदो। ज़ाल औरत आहे, औरत किथे वञी पनाह वठंदी, वरी बि तुंहिंजी इज़त आहे, तुंहिंजी गिला आहे। मुंहिंजो चवणु वठ त पंहिंजे पुट खे तूं मुल्क निकाली ॾे, बाक़ी ज़ाल खे न निकाली ॾे। नेठि मजबूर थी बादशाह चवंदो आहे वज़ीर खे त वारो कर,
अॻे जंहिं माण्हूअ खे मुल्क निकाल ॾींदा त उनखे ॾींदा हुआ सोण, थेली मछीअ जो गोश्त ऐं जवन जी मानी। वज़ीर खे ऑर्डर ॾिनी त वारो कर थेली मछीअ जो गोश्त ऐं जवन जी मानी पंहिंजे पुट खे ॾिनी वञे मुंहिंजे खे। सो वज़ीर देरी न कंदो आहे, थेली मछीअ जो गोश्त ऐं जवन जी मानी अचे पंहिंजे उन वज़ीर जे हुन बादशाह जे पुट खे नींगर खे पुॼाईंदो आहे। उहो जो ॾिसंदो आहे त हंज भणा बाबे मूंखे मासीअ जे करे निकाल ॾेई छॾी मुल्क, हाणे छा कयां। पंहिंजनि दोस्तनि खे चवंदो आहे बाबा अॼु खां पोइ राति आख़िरी आहियां मां, सुबुह साजर मुंहिंजा टपड़ त गोल थींदा, छो त मूंखे पंहिंजे पीउ जा बादशाहीअ मां तड़े कढियो आहे ऐं मुल्क निकाली मिली वई आहे। छोकिरा चवंदो हल भणा बादशाह ईअं कीअं कंदो, चई वाह थी वियो। सो सुबुह थींदी आहे, पंहिंजे थेले में जेका 4 लटनि जूं गंढड़ियूं विझी ऐं रवानो थी पवंदो आहे। हकिलंदो होकारंदो वञी ॿी बादशाही में पुॼंदो आहे। पोइ जॾहिं ॿी बादशाही में पुॼंदो आहे त उते वरी सिधो सो वेंदो आहे बादशाह ॾे। बादशाह जी दरबार लॻी पवंदी आहे। बादशाह वेठो हूंदो आहे, बादशाह खे चवंदो आहे वाह मां मिसकीन माण्हू आहियां, सो मूंखे कमु खपे। बादशाह हेठां खां वठी मथे ताईं ॾिसंदो आहे, भणा ॾिसंदो आहे त हिन जी हालति मिसकिन ग़रीबनि जहिड़ा हिन जा हथ पेर आहिनि ई कोन, हीअ काॾों रोज़ी करे सघंदो। बादशाह चवणु लॻो त बा तुंहिंजो त को अफ़ाल जा तुंहिंजो बुत ई नथो ॾिसे त को तूं कमु कंदो आहे। चवणु लॻो त न वाक़ई बि मां कम ते न हूंदो आहे, पर मूंसां हीअ मजबूरी आहे, सो मुंहिंजो अबो अमड़ जेका हुया सो वफ़ात करे मां अकेलो रहियो आहियां, सो मूंखे नौकिरी खपे। सो मूं कॾहिं कमु न कयो आहे, पर जहिड़ी रोटी ॾींदे मां कंदुमि। बादशाह हिन जी ॻाल्हि सोचे सम्झी हिन बादशाह चवणु लॻो त हाणे ॿी तो वटि ड्यूटी मौत का बि अहिड़ी कोन्हे का, हीअ मुंहिंजी भर में हिकु स्कूल आहे, इन स्कूल जा ॿार अची मुंहिंजे हिन मैदान ते अची खेॾंदा आहिनि। पोइ हिकु तोखे कमु इहो करिणो पवंदो, हिन मैदान खे शिंकार बुआरी वग़ैरह ॾियणी पवंदी ऐं मुंहिंजा ही मट आहिनि 3, हिन 3 मट तोखे भरे रखणा आहिनि, जीअं ॿार बच्चा पाणी पीअंदा ऐं ईंदो वेंदे खे मानी टिकी खाराइणी अथई जेको ईंदो मुंहिंजी बादशाहीअ में। हिन चयो मूंखे शर्त क़बूल आहे ऐं रक़म हिन चयो त मां जी जॻह ते 5 रुपया हले तोखे मां 10 रुपया ॾींदुमि, तूं इहो कमु संभाल। हिन चयो सही आहे। हीअ उते हुन कम ते लॻी वेंदो आहे, पंहिंजे हिसाब सां जेको कमु हुनखे सम्झायल हूंदो आहे उहो करणु चालू कंदो आहे, उहो बादशाह जो नींगर। हकिल ने होकारंदे हुन खां ॿार टहंदा न, हारी 9 माण्हूअ खां हर को टहंदो आहे, लहराईंदो आहे, पंहिंजे हिसाब सां अचनि वञनि पिया, हेॾो होॾो पाणी पीअनि पिया, आस्ते आस्ते वेझा घेरा थींदा विया, वरी ॻाल्हाइण लॻा थोरा आस्ते आस्ते, सफ़ा पर्सनल दोस्त थी विया सॼो हिन स्कूल जा ॿार हिन जा। हिन खे ॼाण सुञाणण लॻा त हीउ बादशाह जो नौकर आहे, पर हीउ दिलचस्प माण्हू हुयो, सो हर को हिन सां खिली ॻाल्हाए पियो। हिकु ॼाणे कुदरत मुंहिंजी अलाह जी ही पाणी मट भरे बीठो वञे त बादशाह जो धीउ ऐं वज़ीर जो पुटु आया हुते पाणी पीअण। उहे पाण में कंहिं मोहबत कंदा हुया, उन मदरसे में पढ़ंदा हुया स्कूल में। पोइ हिक ॿिए खे चवणु लॻा त हाणे बादशाह जी धीउ चवणु लॻी त मां जवान थी वञा, बाबा साईं मुंहिंजी शादी कराए छॾींदो, जेकॾहिं तोखे मुंहिंजो पंहिंजो बिलो करिणो आहे त शादी करणी आहे त हाणे को न को बिलो करिणो पवंदो। चवणु लॻो त मां तुंहिंजे पीउ जो वज़ीर जो पुटु आहियां, सो असांजो मिलाप न थी सघंदो। बादशाह दादी चवणु लॻे त पोइ हाणे मूंखे तूं भॼाए हल। चई मां इहो क़दम नथो खणी सघां, न मूं वटि का शइ आहे न कुझु बि न आहे, हिन जो सॼो कमु मुंहिंजो आहे। बादशाह दादी चवणु लॻी हुनखे सॼो कमु मुंहिंजो ई बिले आहे, तूं छुटियल आहे, तुगो तूं दिलि वॾी करे मूंखे हितो खणी हल। कंहिं ॿी बादशाही में रहंदासीं, ज़िंदगी सुकून ई गुज़रंदी, तूं मूंसां मोहबत करंदो, मां तोसां तोखां सवाइ मां न जी सघंदुमि, तूं मूंखां सवाइ न जी सघंदे, हाणे ईअं ई करिणो पवंदो। हेठि आख़िर वज़ीर जो पुटु बि मञी हलियो ऐं बादशाह ज़ादीअ चयोसि सॼो कमु मोते आहे, घोड़ो बाबा जो काए मां ईंदुमि भलो, जेको बादशाही घोड़ो आहे, ऐं सोन वग़ैरह जेका बि ज़ेवरात आहिनि उहे बि मां खणी ईंदुमि, तूं कंहिं ॻाल्हि खां न घबराए, रुगो तूं सिर्फ़ु आजाम ते पुॼजाए। चई हाणे कंहिं मसइलो थींदो भला, जी चवें थी त। चवणु लॻसि त हाणे हितां असां स्कूल सुभाणे पढ़ी मोटंदासीं, जीअं घर तूं बि मां बि घर। पोइ पंहिंजे हिसाब सां तूं तयारी करे छॾी ऐं जीअं सुम्हणी थींदी वेंदी तीअं पंहिंजे ॻोठ ॾो निकिरजांइ, फलाणे बाबे वारे बाग़ में, मां बि हिते घोड़ो संजायूं बीठी हूंदमि। हिन चयो चलो ठीकु आहे, मां पुॼी वेंदुमि। हिननि जो आजाम थियो, इहे हिननि जूं ॻाल्हियूं उहो साॻो बादशाह जो पुटु जेको नौकर बीठो अचे बादशाह वटि, उहो सॼियूं ॻाल्हियूं हिननि जूं ॿुधियूं। पोइ हिन चयो त हाणे कीअं मसइलो थिए, उन छोकिरे अकुलमंद ऐं दिमाग़ वारो वॾो, उहो सिधो सो उस्ताद ॾे वियो। उस्ताद खे चवणु लॻो त उस्ताद साईं तव्हां कोन हुयो, हिते असांजे बादशाह जो वज़ीर आयो हुयो। पोइ वज़ीर मूंखे न्यापो ॾिनो त उस्ताद पंहिंजे खे चइजांइ मास्तर खे त मां तारीख़ पंहिंजे छोकिरे खां ट्रेनिंग वठंदो आहियां, पर छोकिरो ॾिसां थो त मज़ो नथो पढ़ाईअ में करे। अॼु राति मां इन करे आयो हुउमि मिलण हिन सां, जेकॾहिं चवांसि त छोरो मुंहिंजो सही पढ़ाए त सही पढ़ाए, न त न पढ़ाए। मां सुभाणे मां न ॿिए ॾींहुं मां हिन खां पुछा कंदुमि त सबक़ में थोरी बि गड़बड़ ॾिसी या चुक पियसि त
त मां जहिड़े गॾ जे पेट में लॻाए छॾींदुमि उस्ताद खे। सो इहो न्यापो ॾेई अथई वज़ीर जे पुट खे तूं सुबुह खां वठी शाम ताणी राति ताणी पढ़ाजां, वरी ॿीहर सुबुह ताणी जे राति ते मोटी वञे जीअं बादशाह वज़ीर पंहिंजे पुट खां सबक़ जा सुवाल जवाब कंदो। जॾहिं उन उस्ताद इहा ख़बर ॿुधी त बणा वज़ीर जी शोहरत वधी वई आहे छोकिरे ते, उन खां सुवाल जवाब करे थो, जे थोरी बि चुक निकिती त मौत वियुमि। वज़ीर जो पुटु जीअं आयो पढ़ाई करे जंहिं महिल मोकल थी, सभु ॿार विया। वज़ीर जे पुट खे चवणु लॻो त उस्ताद त बाबा तुंहिंजो मोकल न आहे। चई छो साईं? चई बाबा तुंहिंजो पीउ झले आहे त हिनखे पढ़ाई अॼु सॼो ॾींहुं तोखे करणी आहे, वरी राति बि करणी आहे। साईं मूंखे वॾो कमु आहे, हुन इलाज खे अचे कुझु बि थी पवे। साईं हाणे मास्तर जो लकुड़ु खणी अॻियां बीठो त छोरो काॾे वेंदो हुजो, गॾो गोई करे, जे लकुड़ो हथ में सोटी हुजे साण त गॾो गोई करे। सो मास्तर खे हथ में सोटी आहे त ॿारु काॾे वेंदो। छोकिरो साॻो वज़ीर जो पढ़णु चालू थियो। हीअ बादशाहज़ादी सिधो सो वई पंहिंजे घर में, देरी नथी थिए, लटा मटे पंहिंजे हिसाब सां जेको थेले में सामान वग़ैरह जेको खणणो खणी तयारु थी, पीउ जो घोड़ो छोड़े वञी बाग़ाई बीह रही सिज लहण खां अॻई। सुम्हण जे टाइम जो हऊ भऊ तरी त हीउ जेको नौकर बीठल हुयो बादशाह वटि, उहो बि सिधो सो पंहिंजो लटा भलड़ा धोतल पातल सिधो सो उन बाग़ में अची पुॻो। ऊंदे बि सवाई हुजे बादशाहज़ादीअ न सोचियो त को मुआरो महबूबा या को ॿियो आहे। विझंदे खंभड़ मां हथ ऐं घोड़े ते ट्रप ॾेई चाढ़ायईंसि। चाढ़ियूं या पटियूं बादशाहज़ादी वेंदी रही। हिकिड़ी बादशाही, ॿी बादशाही, साईं टीं बादशाही जंहिं महिल टपिया पिया वञनि, हिन जो घोड़ो हवाई जहाज़ खां तेज़ हो, बादशाही घोड़ो हुयो। इते ॾींहुं बि अचे थियो। बादशाहज़ादी पुछणु लॻसि त बेली तूं घरु न छॾियो? घर त मूं बि छॾियो आहे। हिमल ताणी इन विच में न हा न हूं कुझु बि न कयो आहे। तो परेशान न थी, मां वेठी आहियां तोसां गॾु। जॾहिं दिलि सची आहे त तोखे को बि ॾुख न ॾींदमि। बसि रुको तूं 4 लफ़्ज़ ॻाल्हाए त साईं। हिन जो मूंखे कहिड़ो टेंशन आहे, न मूंखे पोयों जेको कुझु आहे तो ॿियनि जो हुयो, मां रोल माण्हू। हिन जो तूं? चई त हा। हिन जा ताक ई निकिरिया। हिन खणी घोड़े जूं वागूं जो वतियूं त घोड़े जा अॻियां जेका पेर हुया ज़मीन में लही विया। चवणु लॻे तूं हिते कीअं? तूं त हुन बादशाह सां रहियो नौकर आहे मुंहिंजे पीउ जो। चई हा वाक़ई मां तुंहिंजे पीउ जो नौकर आहियां, जेको तव्हांजा दिलाए गुनाह भरींदो आहियां। चई बाक़ी मुंहिंजो महबूबु? चई तुंहिंजे महबूब खे मूंखे कहिड़ी ख़बर? चई त पोइ? चई हाणे घोड़ो मुंहिंजे हवाले कर, ऐं जेका सोन वग़ैरह खयों अथई इहो मुंहिंजे हवाले कर। जे मोटी त इहो दॻु पियो अथई, बाक़ी मां न तोखे घोड़ो ॾींदुमि न सोन सामान ॾींदुमि। बादशाहज़ादी अफ़सोस में अचे वई। चवणु लॻी तूं धोखेबाज़, हेड़ा तेड़ा असां सां तूं धोखो कयो आहे। बादशाहज़ादीअ खे चवणु लॻो उहो बादशाह जो पुटु त तूं धोखो कोन कयो आहे। पंहिंजा पीउ माउ छॾे पंहिंजे हिसाब सां तूं भॻी वञे थी। तूं पीउ माउ सां धोखो न कयो आहे, मां धोखेबाज़ थियुमि। हिन खे ॾाढो बादशाहज़ादीअ खे हिन बि भीड़ कढी, ऐं बादशाहज़ादीअ बि सोचियो त बणा हाणे मां पोइ ते मोटी ईंदुमि त कहिड़ो कंधु खणी वञा। वरी बि हाणे जेको नसीब में आयो आहे हिन सां ई निभाइणो पइजी वियो। हेठि मजबूरन हिन जो ॻाल्हि मञी सिधो सो हकीलना होका न जॾहिं चौथीं बादशाही में आया हुते अची पुॻा। हिते ॾींहुं बि थियो अची। हाणे बादशाहज़ादी चवणु लॻी त हाणे छा थिए? हिन चयो त हाणे हिते पुॼी आऊं, काशे खाइण पीअण लाइ वठणी पवंदी, सो काशे मूंखे ॾे। चई तोखे मां छा ॾियां? बादशाहज़ादी चवणु लॻसि। चई बाक़ी वज़ीर जे पुट खे ॾे, चवें पई त मां सोन वग़ैरह सभु कुझु खणी ईंदुमि, तूं कंहिं शइ न घबराए। हाणे खणी आई आहियां त ॾे त वठा, न काशे त खाऊं। हिन जो मारे छॾी। उन महिल हिनखे लाल कढी ॾिनो बादशाहज़ादी। अहिड़ो जेको लॻो 7 बादशाहियूं लाल, हिकु हिकु लाल 7 बादशाहियूं लहंदो हुयो। हाणे हे बादशाहज़ादी चवणु लॻसि त हाणे हीउ तूं कहिड़े माण्हू खे ॾिजांइ जेको डीलर हुजे, सेठ हुजे, उनखे ॾींदे त उनजी रक़म उहो ई हिन जी ॾेई सघंदी, बाक़ी आम माण्हू न वञजांइ, तूं मथां खां ठगी वञई। हिन जो सही आहे, को मसइलो न आहे। हे सिधो सो वेंदो आहे हिकिड़ो जुआरी मतिलबु त सोन वारो, उन वटि वेंदो आहे। अची सोनारे खे चवंदो आहे मूंखे हीउ लाल खपाइणो आहे। सोन वारो ॾिसी हेॾे होॾे लाल खे चवंदो आहे त हिन जी क़ीमत ॿी मौत कोन्हे का, बाक़ी 3 मज़ूर तूं डंडा ॾोड़ा वठी आ, सुबुह खां वठी शाम ताईं दुनिया ढोए न, इन विच में जेके धोयनि सो मैया ई ॾेई सघंदो, मौत ॿी मिल्कियत कोन्हे। हिन देरी न कईसीं, 3 मज़ूर ॻोल्हिया, हुन सुबुह खां वठी शाम ताईं दुनिया ढोई, आख़िरी चईंदो आहे भरी बाजा खयूं वञो, तव्हां पंहिंजे घर वञी इंश कजो। सो पंहिंजे हिसाब सां हुननि दुनिया हुनजी ढोई, पंहिंजे हिसाब सां आख़िरी भरी बि खयूं विया। सो हुननि जी बि इज़त, हिन जी बि इज़त। पंहिंजे हिसाब सां नंढड़ो घरड़ो हणी उते वेही रहियो। हाणे बादशाहज़ादी ऐं हीअ ॿई रहणु लॻा। पोइ हीउ सिधो सो वेंदो हो बादशाह जे दरबार में, वरी बादशाह वटि कचहरी कंदो, हेॾों होॾों, वरी मोटी पंहिंजे घर ईंदो हुयो।
बादशाह जी हिन सां मोहबत वधी वई ऐं बादशाह जी हिकु घर वारी हुई जेका चवंदी त मूं जहिड़ी हुस्न में का औरत न आहे। उनजो हिकु तोतो धारियल हुयो, पंहिंजे हिसाब सां सिंगार करे जो उन जी ईंदी हुई तोते जे अॻियां, त तोतो चवंदो हुयुसि त तो जहिड़ी का हुस्न में आहे ई कोन। कुदरत मुंहिंजे अलाह जी कुझु ॾींहं गुज़रिया त उहो जेको सोन वारे खे लाल ॾिनो उन बादशाह जे पुट, उहो लाल खणी सिधो सो बादशाह वटि उहो आयो हुयो हमरा। बादशाह खे चईंदा हीउ मूं लाल आंदो आहे सो तव्हांजे लाइ, पोइ हिन जी मूंखे मिठाई जेकी ॾियो तव्हां सो ही पाण वटि रखो, तव्हां बादशाह आहियो। बादशाह खे लाल पसंदि अची वियो, ॾाढो लाल मज़ेदार सुहिणो हुयो ऐं भरे पियो सॼो। बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां जेकी रक़म हुई हुनखे ॾिनई, हीउ सिधो सो खणी पंहिंजी ज़ाल खे जी ॾिनो लाल। बादशाह सां अहिड़ो कमु कयो, हिकिड़ो लाल उहो जेको हुयुसि त सिधो सो पंहिंजे हार हुयुसि 9 लख उन में विझी छॾियईं। जंहिं महिल उन जे विच में विझी छॾियईं त उते तोते जे अॻियां सुबुह ते सिंगार करे पुॻी, उहो लाल जो पाए आई त बाक़ाइदे भरे पई। तोते खां पुछा करणु लॻो त ॾे हाल मूं जहिड़ी का सुहिणी आहे। तोते चवणु लॻो त वाक़ई बि तूं अॼु ठहीं अथी, पर जे हिकु लाल आहे, जे हिते 4 लाल ॿिया बि हुजनि हा त अञा कमु वधे हा। हिन चयो त हाणे 4 लाल काॾों अचनि, वरी त हिनखे जंहिं महिल इहो तानो हईं त 4 लाल अञा हुजनि हा त अञा कमु भलो थी वञे, वरी हीअ ज़ाल हिन जी परेशान थी वई बादशाह जी। ऐं बादशाह खे प्यारी बि बेअंत हुई। देरी न सही ऊंधी मंझी करे उहा बादशाह जी ज़ाल वेही रही। बादशाह ॾे ऑर्डर थी वियो त वारो कर तुंहिंजी ज़ाल खे छा थियो, हिनमहिल अचो। बादशाह केचरी छॾे, मतिलबु त केचरी छॾे सिधो सो बादशाह सां जेको पुछणु लॻो त ॾे हवाल छा थियो। चवणु लॻी त हीअ मूंखे तोते मेणो ॾिनो आहे त हीअ हिकु लाल आहे, 4 लाल ॿिया हुजनि हा त अञा तूं सुहिणी वधीक लॻे हा, मूंखे 4 लाल ॿिया बि खपनि। बादशाह खे ज़ाल प्यारी हुई। बादशाह चयो त ॿी सुबुह थिए त मां सोचियां की हाल हौल वठां त ख़बर पए त इहो मिलनि था नथा मिलनि। चई मिलण त न आहियां बदिल, मूंखे 4 लाल खपनि। चई बसि न तोखे 4 लाल खपनि, मां इहे हाणे थो ॾियां। हाणे देरी न कंदी आहे, उन महिल ई बादशाह वापसि वेंदो आहे दरबार में वञी वज़ीर खे चवंदो आहे त फलाणे सोनारे खे वठी आहे। सिधो सो सोनारो ईंदो आहे, सोनारे खां पुछा कंदो आहे बाबा तूं जहिड़ो लाल ॾिनो अहिड़ा मूंखे 4 लाल ॿिया बि खपनि। सोनारो चवंदो आहे बाबा इहो लाल मूं त हुयो ई हिकिड़ो, सो इन शख़्स ॾिनो जेको तुंहिंजी केचरी में सुबुह शाम ईंदो आहे 9 हमरा। हिन जो हाउ जे हा। सुबुह ते जीअं उहो आयो बादशाह जो पुटु बादशाह जी केचरी में, त चवणु लॻो त बा तूं जहिड़ो हा लाल ॾिनो आहे हिनखे सोनारे खे, उहो लाल मूंखे बि खपनि अहिड़ा 4। चवणु लॻो हाज़िर साईं, मां 4 लाल खणी थो अचां। हाणे हिन ग़रीब वटि लाल हुया ई कोन। सिधो सो बादशाह ज़ादी ॾे आयो, बूथ हिन जो ख़राबु लॻो पियो वञे। बादशाह ज़ादी पुछा के ॾे हाल वाल तूं बूथ जो ॾिसां त ख़राबु लॻो पियो आहे। चए बादशाह ही शर्त रखियो आहे, जहिड़ो लाल हिकिड़ो ॾिनो हुई सो अहिड़ा 4 लाल खपनि मूंखे। चईं इहो लाल हुयो ई मूं वटि हिकिड़ो। चईं पोइ हिकिड़ो हुई त खईं छो हिकिड़ो, फिटी कयूं चयां न खणी अचे न आज़ार थिए। हाणे बादशाह जो हुकुम थी वियो आहे, हाणे मां हा बि करियां, हाणे छा कयां। चवणु लॻो त कुझु न कुझु करिणो पवंदो। सोचे सोचे बादशाह ज़ादीअ खे इन लालनि जी का ख़बर हुई। बादशाह ज़ादीअ हिन खे ॾसु ॾिनो, हितां हलंदो वञ, जीअं कुंड खां असां टपियासीं दरिया जी नदी न नज़र आई तोखे। चई हा वाक़ई नदी हुई। चई इन नदीअ ते लाल हिकु हिकु टपंदो, पोइ तोखे उन कुंड ते वेही उन हिसाब सां लाल हिकु हिकु पाणीअ मां झपड़े कढणो पवंदो, न त उहे चमको ॾींदा आहिनि कंहिं महिल विसंदा आहिनि। जेकॾहिं तूं 7 लाल जा 4 लाल हिकु ॾींहुं मथु करीं त बि जीअं कम जा, न त तोखे हिकु हिकु डेली टपंदो आहे। पोइ केतिरा बि अची सघनि था ॾींहं में। हिन जो सही आहे, बाक़ी इन ॻाल्हि जो पीछो न कजांइ त इहे लाल अचनि काॾों था या वञनि काॾे था, इहो को बि न तूं डिस्कस कजांइ, रुॻो तूं लाल खणी नदीअ मां मोटिजांइ। बादशाह जो पुटु चवंदी त सिधो सो वञी बादशाह को भलो घोड़ो वठि ऐं चई अचे 7 ॾींहंनि में लाल तो वटि ईंदा। बादशाह जो पुटु वियो सिधो सो बादशाह ॾे। बादशाह खे चवणु लॻो उहो नींगर त बादशाह सलामत मूंखे पाण वारो चढ़ी वारो घोड़ो ॾे भलो ऐं तलवार ॾे, सुभाणे तो वटि मतिलबु 8 ॾींहं लाल तो वटि पुॼंदा अचे। बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां घोड़ो भलो ॾींदो आहे, तलवार बि ॾींदो आहे ऐं हिन खे चवंदो आहे सही आहे। हीअ सिधो सो उन तरफ़ रवानो थींदो आहे, हकील न होकार वेंदो आहे, ॾिसंदो आहे त वाक़ई बि नदी आहे। उन नदीअ ते वेहंदो आहे त 2-3 मिंट गुज़रंदा आहिनि, कलाक ॾेढ त ॾिसंदो वाक़ई लाल अचे थो पियो लड़ंदो। हिन झड़प ॾेई लाल उहो वठंदो आहे। वरी ॾिसंदो आहे त ॿियो बि अचे थो पियो, उहो बि वठंदो आहे। पर हे वरी इन परेशानी में वेही रहियो त भणा लाल त अचनि था
अॼु जे लाल मां बादशाह खे ॾिनुमि। लाल मूंखां सुवाल करे बादशाह त लाल अचनि काथों था ऐं कहिड़ी शइ जी लाल ठाहे, त मां बादशाह खे कहिड़ो जवाबु ॾींदुमि। हिन चयो त मां इहा ॾिसी अचां त कहिड़ी शइ आहे जेकी दरिया में लाल ठाहे उछले थी। हिन देरी न थी, उन महिल ते हुन त घोड़े ते वांग वराए निकिरी पियो उभारो तरफ़। हकिलंदो होकारींदो वञे त छा ॾिसे त हिकिड़ो वॾो वण आहे, मतिलबु त पेड़ आहे, वॾो वण आहे जंहिं ते हिकु औरत ऊंधी लटकी पई आहे। उनजी मुंडी लथल आहे, धड़ मथे लड़के थो पियो ऐं चावड़ियां त मुंडी हेठि पई आहे। हिन ॾिठो त उन मां जेको बि टेपो किरे थो 10 मिंटनि में किरे थो, 5 मिंटनि में किरे थो, उहो लाल थी थो वञे। हिन चयो त भणा छा मसइलो आहे। हुन वण खे फेरी ॾियणु लॻो त उन वण ते हिकु फटी पई हुजे, उन फटीअ ते लिखियो पियो हुजे। हिन फटीअ खे ऊंधो कंदो, सऊं कंदो त बादशाहज़ादी सही सलामत थींदी, वर जे ऊंधो कंदो त बादशाहज़ादी जीअं हुई इहा ईअं थी वेंदी, मुंडी धड़ सां मिली वेंदी, वर धड़ अलॻि थी वेंदो। हिन पढ़ी ऐं देरी न कई, उहा फटी जो फेरी त उन महिल बादशाहज़ादीअ जी मुंडीअ सां गॾिजी वई। हुनजी उहा हिकु परी हुजे, उहा सही थी वञी। हिन खे जंहिं महिल ॾिठी त उन महिल ॾाढो ख़ुशि थी, खिली वरी रुनी। हिन चयो त भणाई कीअं मसइलो आहे, पहिरियों खिले पई वरी हाणे रोए थी। हिन खां पुछा करणु लॻे, चवणु लॻे त मां हिकु बादशाह मतिलबु त परी आहियां जंहिंजो मुंहिंजो नालो लाला परी आहे। सो मां तोखे ॾिठुमि इंसानु आहे, पहिरियों चकर इंसानु ॾिठुमि मां त खिलियमि। वरी ॾिठुमि त मां देव जे हथ में आहियां, देव मूंखे मारियो हिते हलियो थो वञे। वरी पंहिंजे हिसाब सां सोचियुमि त जेकॾहिं देव आयो त तोखे मारे छॾींदो त मूंखे मारे छॾींदो, इन करे वरी रुनमि। हिन जो जे इहो मसइलो आहे त पोइ देव जो साहु कंहिं न कंहिं शइ में हूंदो आहे। पोइ तूं ॿुधाए त देव जो साहु कहिड़ी शइ में आहे। चई इहा ख़बर मूंखे त न आहे। चई हाणे हिकु कमु करजांइ, मां वञा थो हाली, पर हिन देव खां पुछा कजांइ त हिन जो साहु कहिड़ी शइ में आहे। सो मां पोइ अॼु मोटीअ जे पुछा कंदोमांइ। हिन जो सही आहे, देव जो अचण जो टाइम थियो आहे, तूं नेकर कर। हे सिधो सो तो निकिरी हली पवंदो, हकिलंदो होकारींदो वञी पंहिंजे हिसाब सां वञी दूर वञी वेही रहंदो आहे। हिन खे राति उते पवंदी आहे। राति जो देव ईंदो आहे, ॾींहं जो हलियो वेंदो आहे। राति जो आयो अॼु ॾिठई आदम करे हिन खे जे जेरो कयईं। हिन खां अचे हाल अथई त केरु आयो, चए केरु ई कोन आयो, खामखा तुंहिंजो मथो ख़राबु थियो आहे। हीअ उन दरिया जी नदीअ ते हुबकार जे हिसाब सां हुनखे अहिड़ो पेड़ हणी ॾिनो जो उन हिसाब सां। हीअ त हिन खेचरी कंदे कंदे हिन खे चवणु लॻी, हिकु साल मां वई हुयमि पंहिंजे हिसाब सां, जॾहिं मां आज़ादु हुयमि। पोइ 8 ॾींहुं जुमे ते असांजो राग थींदो हुयो, सो पंहिंजे हिसाब सां देव परियूं जो जिते राग थींदो हुयो उते मां वई हुयसि। उते परियूं देव चवनि पिया त देवनि जा साह कंहिं न कंहिं शइ में हूंदो आहे। पोइ हर को पंहिंजे हिसाब सां ॾसे पियो त हिन जो साह हिन में आहे, हिन जो साह हिन में आहे। मूंखे कंहिं शइ जी ख़बर ई न हुजे। मां हाणे त खिलंदी हुयमि त इहो कूड़ आहे। हाणे मूंखे तूं ॿुधाए त वाक़ई तव्हांजो साह कंहिं शइ में आहे या कूड़ आहे इहो। हिन चयो असांजो साह वाक़ई आहे। चए कूड़ आहे, मूंखे कीअं यकीन कयां तोते त तूं कूड़ थो हणे या सच थो ॻाल्हाए। चरी इहा ॻाल्हि सची आहे। चई न मूंखे यकीन न आहे, तूं मूंखे ॿुधाए तुंहिंजो साह किथे आहे, कीअं आहे, त मूंखे ख़बर त पए न कहिड़ी शइ में साह तव्हांजो हली सघे थो। हिन चयो त हाणे मुंहिंजो साह हीअं आहे, पोइ इहो ॾिसंदी न कुंड में लहो बीठो अथई वकड़ में। चए हा, इन लहे में अंदरों पोर आहे, इन पोर में अंदरि हिकिड़ो ॾेंबू आहे, उन ॾेंबूअ में मुंहिंजो साहु आहे। अच्छा, हिन जो इन में साहु आहे। हा, चए हाणे हिते वेठो हूंदो आहे, हिते खाधो पीतो हिते ई ॾेई ईंदो आहियां, वरी हिते ई हथ कढंदो आहियां। हिन जो सही आहे। हिन हाल अवाल करे केचरी बेचरी ॾाढी प्यार मोहबत जे करे जीअं थी सिजो बिरियो बांगुन अचण वारियूं, हिन खे उहे साॻियो ई पंहिंजे हिसाब सां फटी हूंदी सही कयूं। हिन खे पंहिंजे हिसाब सां कुठियूं ई हलियो वियो देव पंहिंजे शौक़ु शिकार सां। सही हाणे सिज कनी कढी हू बि अची घोड़े ते चढ़ी पुॻो। बादशाहज़ादीअ खे अची जेरो कयईं हुनखे, मतिलबु त परीअ खे। लाला परीअ खां पुछा कंदा ॾे हाल अवाल। चइबो इहो लहो ॾिसंदो न। हा, इन लहे में चई वॾो पोर अथई, इन पोर में अंदरि ॾेंबू वेठो अथई। इन भेण चूत में हुनजो साहु आहे। ॾेंबू जो कारो मुंहुं कर त हुनजो बि कारो मुंहुं थिए। हिन चई हा हुजे हा। देरी न कंदो आहे उन महिल में मथां गुरखे में ॾाढो किन किचिरो उछले, ॾाढो हेॾो होॾो बंदि करे मथां घासलेट हारे ठकायो बाहि कढाईंदो आहे। उते ॾेंबो खे बाहि जो तव पुॼंदो आहे त हुते देव खे तव पुॼंदो आहे। साईं अची देव जो उथंदो आहे त गजाड़ करे त जेसिताईं देव हिन वटि पुॼे ओसिताईं अॻे ई सड़ी वेंदो आहे। सो देव जो सड़ी वेंदो आहे त ॾिसंदो आहे न पेड़ न का शइ न।
सॼो मुल्क ख़तमु थी वियो, हिकिड़ी बादशाहज़ादी बीठी आहे परी। अॼु परीअ खां पुछा कंदा ॾे वाले पेड़ काॾे हो, चई पेड़ जादू जो उहो गुम थी वियो। चई हाणे छा थींदो? चई तूं मूंसां, मां तुंहिंजी ज़ाल, तूं मुंहिंजो मुड़ुसु, बसि हल त हलूं। चई जाई? चई जाई। साईं घोड़े ते खणी हकिलंदो होकारींदो अचे पियो। जंहिंमहिल अध रस्ते ते पुॻो त हिन खे लाल उहे विसरी विया। हिन जो घोड़ो बीहारे त बादशाहज़ादी पुछणु लॻा त उहा छागड़ा परी त ॾेवाल? चई जंहिं कम लाइ आयुमि उहो त मां कमु ई न कयो। चई अलाए कहिड़े कम लाइ? जे मूंखे लाला परी जा मतिलबु लाल खपनि पिया। चई उहो चरिया मां लाला परी पाण या लाला मोमो ठहनि पिया, तोखे ख़बर न आहे? हाणे तूं खेर तां घर पुॼाए थो, ते लालनि जी मां भरी थी ॿधी ॼाए। चई हाओ जी हा। सिधो सो हकिले हो करे हुते साॻी जॻह ते पुॼंदो आहे न, हुते से हाणे अॻे हिकु ज़ाल हुयसि, वरी ॿी, हाणे इहे लाला परी बि आंदई। हाणे खेर सां थी सुबुह हिन जो जाइज़ो हुयो 8 ॾींहं जो, 8 ॾींहंनि खां अॻे खणी आयो पंहिंजे हिसाब सां। हाणे चवणु लॻो लाला परी खे त मूंखे लाला ठाहे ॾे, सुभाणे बादशाह खे खणी ॾियणा न। चई खणी आ सुई सघो। साईं देरी न कई, उन महिल सुई सघो पुॼियो। हुन आङुर खे वेड़े ऐं चूंब जो हईं हुनखे, पंहिंजे आङुर खे। सो रतु गॾु थियो, रतु या छंडा जो खणी उछले हईं। जेतिरा हुनजा फुड़ा पाणीअ में पिया ओतिरा लाल ठही विया। लाल जो ठही विया। हिन चयो त हाणे लाल त खणी वञा मूंखे 4। बादशाहज़ादी चवणु लॻे त 4 छो, टोटल खणी वञे बादशाह ॾे। टोटल खणी बादशाह ॾे आयो। जे बादशाह सलामत, ही तूं घुरिया 4 ही लाल जो थाल मां भरिया हुया आहीं, बसि ही लाल अथई साईं तुंहिंजा। बादशाह लाल ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चवणु लॻो त बाबा हाणे तूं 8 मज़ूर करे आ, सुबुह खां वठी शाम ताईं हीअ दुनिया ढोइनि, जेकी ढोइनि हिन विच में, सो इहा दुनिया हिननि लालनि जी मां ॾेई थो सघां, वधीक मूं वटि मिल्कियत कोन्हे। से 8 मज़ूर डंडा डोड़ा अचिया। साईं उन्हनि में मां बि हिकिड़ो हुजां। मूंखे बि बादशाह अचियो त पुटु हाणे आख़िरी भरी तूं खणिजांइ। हुन छोकिरे चयो मां अची मां आख़िरी भरी मां तक़रीबन 2 मण खणी वेंदुमि। हाणे खीर थो खावां पियो, मखण खावां थो पियो, ज़रूरु 2 मण त हाणे मूंखां विया ई कोन। मुंहिंजी बि मुंद हुजे सफ़ा ऐं ठकाव पियो कढां पुछ मां। सिधो सो आयुमि साईं। जंहिंमहिल हिन जे भरियूं ढोए शाम ते इरादो कयो 2 जो मणनि जो, पर मूंखां त पोइ मण बि कोन पियो खजे, थकिजी पियो हुउमि। पोइ 2 मण खणी घर पुॻुसि, बसि अञा ताईं खावां थो पियो, 2 मण बि न खुटाए सघां। जे 2 मण अचे न लड़े छा खपे हा। साईं हुन जी दुलात टोटल ढुकी वई। हर सुबुह ते बादशाह जी ज़ाल साईं हुन पंहिंजी सहेलियूं सर्तियूं घुरायूं त वारो कयो ही मुंहिंजे लाइ हेतिरा लाल आया आहिनि, वारो कयो हिन 9 लखे हार में मूंखे पोइ ॾियो। अची पोइण वेठियूं ते साईं उहो भरे छॾियूं हार। हिन बादशाहज़ादी जो पातो आई तोते खे चवणु लॻी देवाल तोता ही लाल ॾिसे थो, ही सभु कुझु ॾिसे थो, हाणे मां ॾिस मूं जहिड़ी का हुसन में आहे। तोतो चवणु लॻो त बादशाहज़ादी वाक़ई बि तूं अॼु सुहिणी बाक़ायती आहीं, पर अञा हिकिड़ी शइ जी कमी आहे। वरी चई अलाए कहिड़ी शइ जी कमी? चई त हाणे ही त लाल अची आहे, पर मां त चवां गुलिस्तान परी जे बाग़ जा गुल बि जे तो वटि अचनि हा त अञा तूं बेअंत सुहिणी थिए हा। वरी साईं जंहिंमहिल इहो तोते चयो ईअं त वरी हीअ साईं ऊंधी मंझी करे किरी पई। बानियूं डुकंदियूं वयूं बादशाह ॾे, त बादशाहज़ादी करे छा थियो? वारो कर। बादशाह पुॻो। बादशाहज़ादी जो पुछा कंदा ॾे हवाल। चई त मूंखे हीअं तोते चयो आहे लाला परी जा लाल त आया, पर हाणे गुलिस्तान परी जा बाग़ जा गुल इहे मूंखे खपनि, न त मां ज़हर खाई मरंदी मां या ख़ुदकशी थी कयां। बादशाह जो त वारो कर, ईअं त न कर, दिलि तुंहिंजो सहारो आहे, ॿी का मूंखे अहिड़ी आहे बि कोन के रिश्तो बि न ॾींदो, अगरि शिगल जो भलो न आहियां सो जहिड़े तहिड़े ॾे वेंदुमि, कहिड़े रिश्तो न ॾींदो, ईअं न कमु कर। बाक़ी बाग़ जा गुल मां आणे थो ॾियां। हाणे साईं बादशाह सोचियो त बणा कमु ॿिए हंधो काथो बि न थींदो कमु त इन वतो ई थींदो जेको लाल आणे ॾिना अथई। साईं उन महिल पुॻो बादशाह उहो साॻो छोकिरो नींगर चवणु लॻो त बाबा हाणे मुंहिंजो नंढड़ो ॿियो बि कमु तो में पियो, हाणे करे ॾे। चई बा हुकुम कयो। चई यार मूंखे लाला परीअ जे बाग़ जा मतिलबु त गुलिस्तान परीअ जे बाग़ जा गुल खपनि। हिन जो हाज़ुर बि अची वेंदा। हीअ सिधो सो वापसि मोटी वियो। हिन जो बूथ साॻो ई 3 पीरियड लॻो पियो हुजे। पुछा के न लॻसि बादशाहज़ादी ऐं लाला परी त ॾे हवाल तूं शिगिल सफ़ा वड़ तल थी करे, छा चवंदा वकड़ वकड़ थी करे सफ़ा ॻाढ़ी लाल लॻी पई आहे। चवणु लॻो त हाणे बादशाह जो शर्त आहे त गुलिस्तान परीअ जे बाग़ जा गुल खपनि। सो तूं छा चएसि? चई मां हा करे आयोमांसि। चई चरिया तोखे ख़बर आहे त किथे आहिनि उहे? चई न।
पोइ हा कयो कयईं। बसि बादशाह खे इनकार कोन करे सघियुमि, पोइ हा कयूं आहिनि। हाणे चई मजबूर थी पिया। पोइ लाला परी चयो त हाणे हीअं कर, ही मां चिठी लिखी थी ॾियां, फलाणे ओभर पासे ॾे तूं वेंदे हलंदो वेंदे हिकु चौदगी ईंदी, चौदगीअ खां जेको उत्तर पासे ॾे रस्तो थो वञे इहो वठी वेंदे त सिधो सो वेंदो हिकु कोट तोखे बर्फ़ बिराण में नज़र ईंदो, उन में मुंहिंजी भेण गुलस्ता परी थी रहे, उनखे हीअ चिठी ॾींदे तोखे नौकिरियाणियूं बानियूं हलींदियूं, तोखे वञणु न ॾींदियूं, मिलणु न ॾींदियूं, पर उन्हनि खे मुंहिंजी चिठी ॾिजाए, रुगो चिठी तुंहिंजी पुॼाइनि, पोइ तोखे टुॿणा भरिजी मिलंदा। जे हाओ जे हा। हाणे हीअं कर तूं बादशाह ॾे वञ, चई साॻी तरार ऐं साॻो घोड़ो खपे। सिधो सो बादशाह ॾे आयो, बादशाह खे चईंदो भाउ हाणे मूंखे साॻी तरार ऐं साॻो घोड़ो खपे, 8 ॾींहंनि जो जाइज़ो खपे। बादशाह चवणु लॻो 8 ॾींहंनि जो जाइज़ो ते वञ तूं। हिते हकिले होकारे साॻे तरफ़ रवानो थियो, हकिलो हलंदो ओभारो तरफ़ वियो, ॾिठे त चौदगी आहे, चौदगी ते वरी रवानो थियो उत्तर पासे ॾे, उत्तर पासे ॾे हकिलो होकारींदो वञे, ॾिठे त बर आहे वॾो हिकिड़ो मैदान आहे, बर मैदान में हिकिड़ो कोट वरियो पियो आहे चारो तरफ़, पर बादशाह साहिब चयो त उहो कोट खे दरवाज़ो काॾों बि कोन्हे कोई। हिकु छलो ॾिनो त बादशाह साहिब उहो छले जो तूं जीअर ॾिजांइ त पाणे दरवाज़ो ठही पवंदो। बादशाह साहिब छले जो जीअर जो ॾिने त दरवाज़ो ठही पियो। दरवाज़े में जंहिंमहिल अंदरि टपियो त उन महिल बानियूं नौकिरियाणियूं भॼंदियूं आहिनि, त हेॾे काढंदो चई बादशाह साहिब परीअ जा मतिलबु नर पखी इजाज़त कोन्हे, तूं काढंदो चई। बानियुनि खे चईंदो भाउ हीअ मुंहिंजी बादशाह ॾियो त मतिलबु त लाला गुलस्ता परीअ वटि पर्ची पुॼायो मुंहिंजी, तव्हां छुटल आहो। गुलस्ता परीअ वटि जंहिंमहिल पर्ची पुॻी त हिन भेण जी पर्ची पढ़ी अखियुनि ते रखी, चपनि ते रखी, चईं वारो खे हिनखे हेॾे वठी अचो, हेॾे ॿाहिरि न बीहारियोसि। सिधो सो आयो, हिनखे चईं त हाणे तोखे त गुल मां कले केतिरा ॾींदमि, पर हाणे मंज़िल बि सुठी करे आयो आहियां, थकिजी पियो आहियां, हाणे कंहिं मसइलो थिए तोखे गुल ॾियां मतिलबु त हीअ मुंझी पई। हिनखे ॾिसी हिन चयो छा मसइलो आहे? चए ही हिकिड़ो देव जी मां क़ैद में आहियां, हीअ कोट चारो तरफ़ क़ैद में आहे, मतिलबु त वरायल आहे, सो उन जी बानियूं छॾियल आहिनि, हू राति जो ईंदो आहे मूंसां केचरी कंदो आहे ऐं उनजे हथ में आहियां। चए उनखे मां मारियां त पोइ? चए उनखे मारे त मां पोइ त तुंहिंजी तूं मुंहिंजो। हिन जो हाणे ॿियो को हल कोन्हे, पर कहिड़े टाइम ईंदो आहे आर पार ॾे? चए हिन टाइम ते ईंदो आहे। गिली घिटी कहिड़ी? चए हीअ जेको दरवाज़ो आहे न इन खां ईंदो आहे। हिनखे तलवार सां हुई, पाण सां संभाले ख़ुदा खे उन कुंड में वेही रहियो। हाणे से देव बि आयो, लथो अचे आदमबू ॾिठई त बणाए देव अचे थो पियो, हिन बि मुर्शिद खे संभाले उन कुंड में लिकी वेठो, जीअं मुंडी हिकिड़ी अंदरि ॾेई निवड़ी टपियो उन दरवाज़े खां, हिन ठकायो मुंडीअ में तरार कढ रहिया त मुंडी अलॻि थी वई, देव जी फॻो कयो। एतिरे में दरवाज़े मुंडीअ खे खणी थोरो साइड ॾियो छॾे त पोइ ॾिस बणा न कोट न महिलात, बादशाह दादी हिकिड़ी वेठी आहे। अॼु बादशाह दादी जो पुछा की ॾे वाले हीउ छा हो? जी सॼो इहो जादू जो खेल हुयो। चए हाणे हल त हलूं। वरसी हुनखे हाणे वठी बादशाह दादी जेकी हुई मतिलबु त लाला परी, उहो गुलस्ता परी, उनखे खणी जो निकितो, हकिलो होकारींदो वञे पियो त हिन अधर दग ते यादि अची विया। चए अड़े मां गुलस्ता परी तुंहिंजे बाग़ जा गुल त कोन खयां? चए उहो चरिया हुआ गुलस्ता परी मां आहियां, गुल मूं में ठहंदा आहिनि, मुंहिंजे बाग़ में काॾों आया? चए हा। हाणे सिधो सो अचे पंहिंजे बादशाह में उते पुॻो, अचे भेनर सां मिलियूं, अचे ॿाॾियूं ख़ुशि थियूं, अॼु ही तोखे हथु कया, हीअं हथु आयो पाण में जो खिलियूं त खिलण सां हिन जे मुल्क में सॼे अङण ते गुल टिड़ी पिया त हाणे हिन चयो त वॾा गुल अचे, हाणे हीअं कर जादू जी टोकरी हिकिड़ी ठाहे न, हिन टोकरीअ में मेड़े ॼऊं वञी बादशाह खे ॾेई आहे, तुंहिंजो जाइज़ो पूरो थी वियो आहे सुभाणे, सो ॾेई अचेसि। हेॾे टोकरी भरे सिधो सो बादशाह खे चई बाबा ही गुलस्ता परी जे बाग़ जा गुल, सो ही मां तव्हांखे ॾिना। साईं बादशाह देरी न थी, उन महिल वज़ीर खे ॾिनो, वज़ीर बानीअ खे ॾिनो, बानीअ सिधो साईं बादशाह दादी पुॼायो। बादशाह दादी देरी न कयो, असांजी सर्तियूं सहेलियूं घुराए अची पंहिंजे हार में पोइण लॻियूं, गुल ॿाउनि में जगुनि में चारो तरफ़ गुल विझी फिटिकेनीसि। हाणे बादशाह दादी सॼी गुलनि सां पूरजी वई। साईं तोते खे अची चवणु लॻी तोता हाणे ॾे हाल अहिवाल। तोतो चवणु लॻो बादशाह दादी हाणे मां अंदरि क़ैद में वाड़ियल आहियां, हाणे हितां ख़बर नथी पए तुंहिंजी जंगूं मुंहं ते चारो तरफ़ गुलनि, मूंखे तूं चङी तरह नज़र बि नथी अचे। हाणे मुंहिंजो हिकिड़ो कमु कर, मूंखे लाइ दरवाज़ो त थोरो मां मथे चढ़ी कंहिं वण ते तोखे मां परे खां ॾिसां, हेठों खां वठी मथां ताणी ॾिसां त मूंखे पोइ ॿुधाईंदोमांइ। हिन ते देरी न कयो, बानीअ खे चयो त वारो करे तोते जो दरवाज़ो लाहे। तोते जो दरवाज़ो लॻो नथो त तोतो चढ़ी मथे कंहिं वण ते चढ़ी बादशाह दादी खे चवणु लॻो त बादशाह दादी
तूं लाला परी जा लाल भी हयां, गुलस्ता परी जा गुल भी हयां, पर तूं जहिड़ी आहे तहिड़ी ही गुल ऐं लाल लॼाईंदी पई। तूं सुहिणी काथे आहिनि त सुहिणियूं इन शागियो जेको गुल खणी आयो आहे ऐं लाल खणी आयो आहे, इन जूं ज़ालूं लाला परी ऐं गुलस्ता परी सुहिणियूं न, तूं उन जे अध ते बि न आहे, पेर जे मट बि न आहे, तोखां उहो गाह बि न कराइनि, नौकिरियाणी बि न बीहारणु, हिन खे तोते ॿ टे लफ़्ज़ अहिड़ा अहिड़ा ॾिना त हीअ वञी बेहोशी किरी पई। बादशाह रे नौकर चाकर भॼंदा आया, सिधो सो तोतो त उॾियो हलियो वियो बादशाह जे उथारियो। बानीअ खे बादशाह दादीअ खे पुछण कहण लॻो त ॾे हवाल छा थियो? हेतिरे मां ॻाल्हि हेतिरी आहे जो तोते मूंखे चयो आहे त इन लाला परी ऐं गुलस्ता परी इन हमरा त जेको लाल ऐं गुल खणी आयो सो उहे मूंखां हुस्न में दंग न, मुंहुं जहिड़ी त हुन जूं नौकिरियाणियूं बि न आहिनि, गॾियूं बि न चाराए, मूंखां फलाण तीर घणियूं ॻाल्हायो तोतो। बादशाह इन हैरत में हुयो त वाक़ई बि मुंहिंजी ज़ाल जहिड़ी का बि हुस्न में न आहे। इन गुमार में हुयो त बादशाह खे ख़बर पई भला गुलस्ता परी लाला परी या ॿी शयूं न, बादशाह जी बि इहा शिक थी पई भला इहे मूंखे ॾिसणियूं पियूं। सिधो सो वज़ीर सां हवालु कयईं त वज़ीर सलामत इन हमरा वटि चवनि था त गुलस्ता परी ऐं लाला परी इहे मूंखे ॿई ॾिसणियूं न, ॾिसूं कहिड़े तरीक़े सां। वज़ीर सियाणा हूंदा, वज़ीर चयो त बादशाह सलामत हाणे मूं वटि हिकिड़ो आइडियो आहे, इन खे मोकिलियूं था। चई इन खे कीअं मोकिलियूं था? चई हाणे इहो जाॾे बि वञे थो काशे न काशे खणी थो अचे, हाणे इन खे था चऊं त असांखे हिन जान जी हुन जान जी ख़बर आणे ॾे त असांजा वॾा नंढा जेका बि आहिनि उहे छा कईंदा हिनमहिल। सो हीउ तकिड़ो हा बि कंदो, हुन जान ते को वियो आहे उहो मोटियो न आहे, उन जान जी केर बि ख़बर न आणे सघंदो, हीउ वेंदो त हीउ मोटंदो उअं ई कोन, न आणे सघंदो ख़बर। पोइ इहे बानी मतिलबु त इहे बादशाहज़ादियूं जेकियूं लाला परी ऐं चावड़ा गुलस्ता परी न, पोइ इहे असां ॾिसंदासीं ऐं असां संभालींदासीं। हिन जो वाह वज़ीर तुंहिंजो वाह दिमाग़ कमु कयो आहे। साईं सिधो सो आयो हीउ छोकिरो नींगर, उन खे अची चवणु लॻो बादशाह सलामत, बादशाह सलाम चवणु लॻो भाउ मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे, सो तव्हां में कमु कयो पियो आहे, बहरहाल करे ॾियो। नींगर चवणु लॻो भाउ हुकुम कयो। चवणु लॻो भाउ हाणे वॾो टेम थियो आहे, असांजा वॾा परॾाॾा गुज़ारे विया आहिनि, अची मूंखे सम्झ में ॻाल्हि न थी अचे हू कहिड़े हालनि में न कीअं न ख़बर कीअं अचे। हाणे मां थो चवां त हुन जान ऐं मूंखे ख़बर आणे ॾे, तूं ई आणे ॾींदे। हीअ मुंहिंजी ॿाहूं हथ थो ॿुधाए, मुंहिंजो अर्ज़ु आहे इहो नंढड़ो पूरो कर। हुनजो हाज़िर बा अॻे जाने मां ख़बर आणे थो ॼाए। हीअ साईं हा कयूं बादशाह सां सिधो सो हलियो वियो घर वञी त बूथ हिन जो ख़राबु लॻो पियो वञे। गुलस्ता परी ऐं लाला परी ॾिठो त भणा हिन जो बूथ सफ़ा ख़राबु लॻो पियो आहे। जे पुछा कयनि त ॾे हवालु। चे बादशाह हीअ शर्त रखियो आहे त अॻे जहान जी हुन जहान जी ख़बर आणे ॾे। चे पोइ तूं छा चएसि? चे मां हा करे आयमि। चढ़िया को चरियो आंजा जाइ बि तोखे ख़बर न आहे त हुन जान जी का बि को माण्हू नथो ख़बर आणे सघे। असां देव परियूं आहियूं, असांखे बि हुन जान जी ख़बर न आहे, इजाज़त न आहे, तूं कीअं हा करे आहीं? पोइ बादशाहज़ादी जेकी लाला परी हुई उहा वॾी सियाणी ऐं अकुलमंद हुई। उहा हिन ॻाल्हि खे टले वई त बादशाह को न को हिन सां फ़रेब थो करणु चाहे, पर बादशाह सां फ़रेब कयूं त उहो भलो आहे। चे उहो कीअं? चे हाणे तूं बादशाह खे वञी सिधो चओ त हिकिड़ी 15 फुट ॾाकण ठाराए। पोइ ॾाकण ते चई त मां चढ़ी वेंदुमि, हेठों घासलेट हारे पंहिंजे हिसाब सां काठुनि जो खोड़ो करे बाहि ॾियो। पोइ बाहि मूंखे साड़ींदी, मां हुन जान वञी पुॼंदुमि। पोइ सॼे मुल्क जी ख़बर आणे पोइ 8 मतिलबु त 8 ॾींहं वरी मां मोटी अची तव्हांखे हवाले ॾींदुमि। पर हिन चवणु लॻो त पोइ ईअं त मां सड़ी वेंदुमि। चई तूं न सड़ंदे चरिया हो, असां जादू जो पुतलो हिकिड़ो ठाहे तोखे ॾींदासीं, उते तूं जो रुगो उहो पुतलो जादू जे ज़रिए हलाईंदी हुई। अवाम इन करे थी घुराइनि जो अवाम जे विच में असां बि बि तुंहिंजे जादू जे हिसाब सां तोखे हेॾे होॾे गाइबु करे, तूं हिते घर ई वेठो वञे, तुंहिंजो रुगो बोतो वेंदो। चई हा जी हा। सिधो सो बादशाह ॾे आयो। बादशाह खे चई बाबा 16 फुट ॾाकण खपे, सो मां चढ़ी वेंदुमि, हीअं काठ गॾु करे हेठों बाहि ॾिजांइ, सो घासलेट हारे सो मां सड़ी वेंदुमि, सो पोइ अॻे जान जी ख़बर आणींदुमि, पोइ तव्हांखे ॿुधाईंदुमि 8 ॾींहं। चई त हाणे त कमु त भलो थिए। वज़ीर बादशाह ॾे ॾिसणु लॻो, बादशाह वज़ीर ॾे ॾिसणु लॻो, हाणे त कमु तयारु आहे। सिधो साईं ॾाकण बादशाह जो ऑर्डर थी वियो। उन महिल ॾाकण अची वई, उन महिल काठ अची वियो। साईं हिन खे चाढ़े मथे विहारीनि, हेठों बाहि ॾिननि।
ही तो हुयो ई कोन, हुनजो बोतो हुयो, हिनखे बाहि लॻी वई, बोतो सड़ी वियो। बादशाह ॾिठो, वज़ीर ॾिठो, तमामु हेॾे होॾे थियो। बादशाह चवणु लॻो त हल त हलूं हाणे उहे लाला परी ऐं गुलसा परी ॾिसण। वज़ीर चवणु लॻो बादशाह सलाम, हुनजो वाइदो थियल आहे 8 ॾींहंनि जो, हे 8 ॾींहं हू न आयो त पोइ हलंदासीं, भला उहे बि 8 ॾींहं वॾा न आहिनि। सियाणे हू घर सुतो पियो आहे, सुकून सां 2 विहाणा कयूं सियाणे। 8 ॾींहं गुज़रिया। हाणे बादशाह ज़ादी चवणु लॻी त हाणे वञो। बादशाह खे चयो त पंहिंजे हिसाब सां तूं हाणे वधीक तोते ते छॾे था छॾियूं। बादशाह खे जीअं चवे। लाला परी ऐं गुलस्तां परी जी ॻाल्हि ॿुधी सिधो सूं आयो त बादशाह वज़ीर जो ॾिठो त भणा अचे थो पियो। हे थी वाइड़ा थी विया, वात हिन जा पटिजी विया। हिन चयो त भणा हीउ जेको सड़ी वियो वरी हुन जानो थी मोटी आयो। अची हिन खां हाल अहिवाल वज़ीर ऐं बादशाह पुछणु लॻा त ॾे हाल अहिवाल असांजे वॾनि जो। चइबा तव्हांजा वॾा एॾा त ख़िदमतकार, एतिरा त महिमान नवाज़ा, एॾियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं कयनि, तारीफ़ कयनि। चई असांजा बचा कीअं हुया, मां त वॾियूं तुंहिंजूं ॾाढ़ियूं हुयमि, वॾो ख़ुशि आहे, वॾो सफ़ा, तुंहिंजो ॾाढो दॿा, एतिरो सखियो मूंखे छॾे ई कोन पियो। हिकिड़ो मानी होॾे माइटनि जो गेलियूं वञे, हिकिड़ो होॾे, मां दावत खाई खाई 8 ॾींहंनि में परेशान थी पियुमि। बाक़ाइदे क़िस्म क़िस्म जा ताम पिया खाराइनि, वॾा अमीर हुते हुया, बादशाहियूं लॻी पियूं पंहिंजियूं, वॾा ख़ुशि हुया। सो हाणे चवनि पिया हाणे मूंखे हिकिड़ो न्यापो ॾिनो, मुंहिंजी अचण जी दिलि कोन पिए चवे, पर न्यापो तुंहिंजो मिलियो, हुननि ॾिनो त मां इन करे आयुसि, न त न दिलि ई न पिए चवे साईं, मुंहिंजी चवे पई वञे त मां हिते ई रहां। जेॾी ख़िदमत पिया कनि एॾी। चई कहिड़ो न्यापो खणाइनि? बादशाह चवणु लॻुसि। चई हाणे मूंखे चवणु लॻा त इहो बादशाह असांजे पुट खे चयो त इहो पाण वारो वज़ीर जेको अथसि न, इहो असां ॾे मोकिले 2 टे ॾींहं असांजी दावत खाई वञे, पोइ इन खे असां हिकिड़ो तोहफ़ो तौरु तोॾे मोकिलींदासीं, पोइ तोखे हिते ई मिलंदो, पर वज़ीर खे मोकिलियो। हाणे वज़ीर इहा ॻाल्हि ॿुधी त भणा सड़ी वियो, मोटी आयो, सच में इहो कमु आहे। हाणे वज़ीर खे पर चई वज़ीर ही पेटुरा अथई। बादशाह खे चवणो हीउ पेटुरा आहे, इहो वेंदो त उते ताम गिरसंदो, खाराईंदो, ख़िदमत कंदो, हीउ मोटंदो ई कोन्हे भाॻो। चई वज़ीर चवणु लॻो मां मोटी ईंदुमि, देरि न आहे। बादशाह बसि त वाइदो त कयां मोटी ईंदुमि। हाणे वज़ीर खे शौक़ु थी पियो त वञा मां अॻे जान, हीउ जो थी मोटी आहे त मां बि वञा न। हाणे बादशाह खे चई हाणे हीअं कमु कयो, इहो साॻियो ई कमु मुआरो ई कयो। हाणे खणी मूंखे 15 फुट ई, हिनखे खणी 18 फुट ॾाकण ठाराए ॾियो, जीअं 5 मिंट अॻे पुॼे मूंखां। हे बादशाह जो वज़ीर सही सफ़ा तयारु लॻो पियो। जे बादशाह ॾाकण ठाराए, साॻियूं काठियूं, साॻो आम गॾु करे ठकायो, घासलेट हारे तीली ॾिने त हो त बोतो सड़ियो, थिधो सो। बादशाह खे वज़ीर खे बाहि लॻी वई। वज़ीर सड़ी खाक थी बीह रहियोसीं। हाणे 8 ॾींहं वज़ीर मोटी ईंदो। साईं घेर सां 8 ॾींहं गुज़रिया। बादशाह इंतज़ार में वरी हिनखे घुरायईं। अबा वज़ीर मुआरो न मोटियो। चइबा मां तोखे चयो न, तुंहिंजा माइट वॾा ख़िदमतकार न, हू वज़ीर वीचारो लालची आहे, पेटुरा, लालच ते वेही रहियो हुते तुंहिंजे माइटनि में, इन करे न मोटियो। मां भाऊ तुंहिंजो न्यापो मिलियो, मां त मोटी आहे त तव्हां बि छॾणो पइजी वियो। हाणे वज़ीर सड़ी वियो, वज़ीर काॾों मोटे। बादशाह खे ॾाढी हैरत वठी बणा जाई, वज़ीर पेटुरो कोन मोटियो, हाणे छा कयां? हाणे वज़ीर बि वियो हलियो, मां बि हिते रहियूं, भेड़ा लाला परी ऐं गुलस्तां परी त मां कोन ॾिठियूं, हीउ बि वते तो घुमंदो, हाणे छा कयां? हिकिड़ो पारे में बादशाह ॿियो हुयो, सिधो सो उते वियो। उनखे चवणु लॻो यार मुंहिंजो वज़ीर हीअं वियो हलियो, सो हाणे मूंखे वज़ीर जी ज़रूरत आहे। तो वटि को अहिड़ो होशियारु चालाक जेको होशियारु हुजे, जेको सुवालनि जा जवाब ॾिए, जो हिकिड़ो मौज़ हमरा आहे, उन सॼी हक़ीक़त करे ॿुधाईं त हीअं मसइलो आहे। चई मूं वटि हिकिड़ो वज़ीर आहे, पर उहो आहे सफ़ा टड़पाली हरामी। उहो वतंदो आहे, सॼे मुल्क में घुमंदो, उनखे को चवण वारो आखण वारो आहे कोन। उहो सम्झिजे पंहिंजे मुख़्तियार पाण आहे, पर जेकी बि ॻाल्हि कंदो आहे न, उनजो रुपए ते रुपयो आहे ॻाल्हि हक़ीक़त बीहंदी आहे। अहिड़ो वज़ीर आहे। चवणु लॻो त भाउ इहो मूंखे ॾे। हाणे वज़ीर सां बि मिलाईं बादशाह खे चयो बाबा हीउ वज़ीर तुंहिंजे हवाले अथई, पंहिंजो वज़ीर संभाल। बादशाह वज़ीर सिधो सो वठी पंहिंजे हिसाब सां जे नओं मतिलबु त वज़ीर ॿाहिरियों आयो। पोइ हिन लाइ तारीख़ पियो शेलो कुसे, साईं तारीख़ पियो साईं, हिन लाइ कुकड़ मुर्गियूं कुझु हिन जी ख़िदमत लॻी पियो हुजे, हिन जा बि साईं सूटा पिया पवनि। हीअ माल खादियूं मुछ खे वटि ॾेई वेठो हुजे। बादशाह हिन सां सॼी तेरे पितेरे ॻाल्हि करे ॿुधाए त बाबा हिन जूं 2 ज़ालूं आहिनि, जेकी लाला परी ऐं गुलस्ता परी मूंखे ॾिसणियूं न। सो हाणे कीअं मसइलो थिए, हीउ जाॾो बि वञे थो ताॾो मोटी थो अचे। हाणे तूं ई का ट्रिक खे को अहिड़ो को मोकिले अहिड़े पासे जीअं मोटे ई न।
वज़ीर चयो त हाणे मां हेॾो माल खाधो चरिया मुंहिंजो दिमाग़ु वॾो कमु कंदो आहे, मुंहिंजी ख़बर कोन्हे त मुंहिंजे बादशाह तोखां केॾी तारीफ़ कई, मां हले छा आहियां। चए वारो कर। चए हाणे हिकिड़ो पखी आहे हुदूद पखी, उहो सिर्फ़ु उनजो आवाज़ु माण्हू न ॿुधो आहे, उनखे कंहिं बि न ॾिठो आहे। कॾहिं कॾहिं असुर जो राति जो दांह कंदो आहे, सो कंहिं बि उनखे न ॾिठो आहे, अॼु ताईं ज़िंदगी में कंहिं बि न ॾिठो आहे। हाणे हिन खे चवंदासीं उहो पखी आणे ॾे। उहो पखी हिन जान ते हिन खे मिलंदो ई कोन, काथों बि न। ही कहिड़ो काॾों आणींदो, इन विच में ही वियो काॾे बि मारिजी वेंदो। सो तोखे ख़बर आहे त इनकार बि कोन थो करे, हा बि जकड़ी कंदो। चए हा। बादशाह जो सही आहे, आयोसि हिन खे घुराइनि सिधो सोचे। हाणे हिन खे चवंदो बाबा असांखे हुदूद पखी आहे, इहो कहिड़ी बि हालत में खपे। सो बादशाह मूंखे शौक़ु थी पियो, मां धारींदुमि। हाणे साईं हिन चयो हाज़ुर साईं मां आणियां थो। सिधो सो वियो घर अची, साॻियो ई बूथ ख़राबु। बादशाह ज़ादी मतिलबु त राणीअ गुलस्ता परी पुछणु लॻा त ॾे हवाल। चवणु लॻो त हीअं बादशाह जो ऑर्डर आहे, सो हुदूद पखी खपे। हिन सोचियो हुदूद पखी त दरअसल आहे कोन, कंहिं ॾिठो न आहे। हाणे के मसइलो थिए, हिननि सॼो ॻाल्हि ॿुधी त हीउ सॼो बादशाह जेको आहे त को न को फ़रेब आहे। हिन चवणु लॻा त हा बादशाह को साॻो घोड़ो वठी आ ऐं ठंडीअ जो मुदो वठी आ ऐं कुझु 2-3 हज़ार पैसा बि वठी अचेसि। हिन ते वियो बादशाह को 2-3 हज़ार पैसा बि वरिता, घोड़ो तलवार बि वठा, सिधो सो घर आयो काए। हाणे बादशाह ज़ादी चवणु लॻे त हाणे अछा कुकड़ वॾे, मतिलबु त कुकड़ वठी आ वॾनि खंभनि वारा, जंहिंजा वॾा खंभ हुजनि, रुगो खंभ हुजनि, उहे कुकड़ तूं 3 वठी आ त पोइ वधीक सोचूं था। हीअ 3 कुकड़ वठी अचे पंहिंजे घर विहारी। बादशाह ज़ादियुनि खे चयो, बादशाह ज़ादियूं त हाणे तूं निकिरी न, हाणे हिते ई वेठो हुज। हाणे बादशाह ज़ादी सॼो कमु असां ते छॾे ॾे। बादशाह जेको वज़ीर आंदो, उन वज़ीर जूं फेरियूं पियूं पवनि, उन ग़रीब जे घर जे मतिलबु फेरियूं पियूं पवनि। हाणे राति जे पेट में काॾे लॾो खयूं भॼी न वञे, हिन जो पेरो पियो पियो हरामियो टड़पाल जो। कुझु ॾींहं गुज़रिया, हर हर टपे जो पियो, हीअं वञे पियो, हीअं वञे पियो। हीअ परे खां ॾसे पियो हिन खे परियुनि खे त इहो वज़ीर आहे जी, इहो हुदूद पखी आइण लाइ बादशाह खे मशरायो आहे। हिन जो को मसइलो न आहे। जंहिं महिल आख़िरी ॾींहुं हुयो, आख़िरी राति हुई, हिन चयो त हाणे कीअं कमु कयूं। हिन चयो त 2-3 दाणा तूं पढ़ी जादू हणे या मां थी हणांसि। चए तूं हणेसि। हुन 2-3 दाणा पढ़ी जो वज़ीर जो पासो ॾे टपे पियो, हुनखे दाणा जो छिलंदो, उहो घटो थी बीह रहियो। घटो थी बीजो रहियो त वारो कर, हिन खे चवंदो वारो कर, इहो घटो बीठो जो घटो काया। घटो जो काया चई घटो ख़बर अथई केरु आहे? चई न। चई इहो बादशाह वारो वज़ीर खे घटो कयोसीं। चई हा। चई हा। हाणे छा कयूं? चई हाणे तूं रंग बि वठी आयो आहीं, कुकड़ बि अछा वठी आयो, जंहिंजा खंभ बि वॾा आहिनि, खंभ कुकड़ टोटली जा पट, वॾा वॾा खंभ टोटली जा पटे। चई हाणे हे वज़ीर जे चारो तरफ़ टपाए। हाणे वज़ीर जे जेको घटो हुजे, कंहिं महिल पुछ ॾो, कंहिं महिल चारो तरफ़ हिनखे भुज ॾाढा टपाए, पंहिंजे हिसाब सां रंग कलर कराए, हिन जो शिगिलियूं बूथ फेराए, सफ़ा हवाई जहाज़ करे छॾियूं साईं। हाणे हिन चवणु लॻियूं त हुदूद पखी कीअं ॾिठो कोन्हे। हाणे बादशाह खे चई त हीअ बाबा हुदूद पखी आहे, सो सभु को यकीन कंदो की ॾिठो त कोन्हे को। सो हिन खे अहिड़े हिसाब सां खंभ बंभ हणी वज़ीर खे ई घटो बणाए हिन खे बादशाह ॾे मोकिलियईं 8 ॾींहं। काए साईं सिधो सो बादशाह वटि पुॻो। बादशाह खे चवणु लॻो बाबा हीअ हुदूद पखी। बादशाह ॾिसणु लॻो वाक़ई बि नई क़िस्म जो 4 जंगूं साईं, पंहिंजे हिसाब सां घटे नमूने साईं हुदूद पखी शायदि मथां हीअ हुजे, रंग कलर लॻा पिया अथसि, भुज खंभ सभु कुझु लॻो पियो अथसि। हाणे बादशाह चवणु लॻो बाबा मुंहिंजो वज़ीर खे ख़बर न आहे, ॿियो ॾींहुं थियो आहे, 3 ॾींहं जो वज़ीर मूंखे नज़र नथो अचे, अलाए वियो किथे आहे। सो हाणे कीअं मसइलो थिया? बादशाह सलाम जॾहिं तुंहिंजो वज़ीर अचे तूं हुनखे ॾेखारिजांइ हीअ हुदूद पखी तो वटि हुजे। चई सही आहे, तूं धारण लाइ पियो घुरायो आहे, पर हिन जी खुराक ॾाढी ॾुखी अथई। हिन जो अलाए कहिड़ी अथसि? चइबो आहे हिन जी खुराक आहे त पाउ लूणु, हीअ खाइणो कहिड़ी बि हालत में खाराइणो पवंदी। जे थोरो वधी पियो ते बि गड़बड़ कंदी, जे घटि खाराईंदे ते बि गड़बड़ कंदी। हिन खे पूरो तोरे पाउ लूण जो खाराइणो आहे। हाणे से पाउ लूण जो बादशाह जो सही आहे। से हाणे हीअ ग़रीब शख़्स मोटी सिधो सो घर आयो। बादशाह इंतज़ार आहे मुंहिंजी ताले कंहिं महिल वज़ीर ईंदो, हल 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 भला सॼी राति अचे सिजु लथो। वज़ीर बादशाह जो लड़ियो ई कोन, बा नौकरनि खे सॾु कयईं, बा वारो कयो। हाणे वज़ीर बि कोन आयो, हिन खे लूणु त खारायो, टेम थियो त बुख लॻी हूंदसि। पाउ लूण जो खणी अचे गुदण बीठसि।
हाणे लूणु वज़ीर खाईंदो जेको घटि हुयो सो हालत कहिड़ी थींदी थी। हिन गुदे 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 अधु पा हिन जो लूण जो खाराया, ॿियो न खाराइजे छॾियो त मुटराए वञी, ॿियो नथो खाए त भला वज़ीर आयो त पाणे खाराईंदुसि। हाणे बादशाह खे चयईं त हाणे हीअ ॿिए हंधि माण्हूअ खां सवाइ हीअ किथे सुम्हंदो बि न आहे, मतिलबु त माण्हूअ सां गॾु विहारेंसि पाण सां गॾु, इहो तॾहिं कमु थींदो। बादशाह खे ऑर्डर हुयो त बादशाह बा पाण खां परे न कजांइ ताईं माण्हू जी खट में ॿधई चढ़िजांसि। बादशाह पंहिंजे कमरे में सिधो सो वठी हिनखे घटे खे वञी उन हंज पखीअ खे वञी पंहिंजे हिसाब सां हुदूद पखीअ खे वञी ॿधई, उन खटाई पाए सां ई बादशाह निंड भॼी वियो। हाणे जंहिं खे लूण जो अधु पा पेट में हुजे ऐं ॿियो त वरी ताम ऐं शेला गोश्त खाए पियो, छा था सम्झो। अची हुते पेट में गड़बड़ थी थी हणी जो पड़ाट जो कई सॼो मुल्क सुबुह ताणी दुफ़ करे छॾियईं। बादशाह जो ॾिसे त भणा चौंपली मुआरी कोन्हे, मुल्क सॼो किन लॻो पियो। हाणे बादशाह जो पलंग चारो तरफ़ उन में वकड़ियो पियो आहे। बादशाह जूं रड़ियूं हुजनि त वारो कयो जे मूंखे त कढो। ॾिठुनि त भणा गमरो त सॼो बादशाह जो दबा लॻो पियो आहे, हिन जी एॾी तरीक़ बीहे ई कोन पई। हिन सिधो सो आयो, सिधो सां हिन बादशाह खे त कढ, हिन बादशाह ते निकिरे कीअं। हाणे गिले बिले बादशाह खे त कढ, बादशाह सॼो घर दफ़ जेको सजायल घर कमरो बादशाह जो हुयो त बाक़ी छा। बादशाह अची सिधो सो मोटी आयो, अची हुनखे साॻे खे चवणु लॻो, बाबा तोबा कई मां इहो हुदूद पखी ॾिठो, बसि पंहिंजो वती वञ, सो पंहिंजो हथु कर बाबा। हाणे बादशाह वज़ीर अचे न अचे, जव वज़ीर जी धारींदे के वज़ीर त हले काॾे वियो थोको, बसि महिरबानी कर मूं ते थोरो कर, बसि हीउ काॾे न काॾे कर तूं, बसि हुदूद पखी मूं ॾिठो। हिन जो सही आहे। हे सिधो सो मोटी बादशाह दिन आयो, साॻी हुन परंडे चई बाबा हीअं कमु कयईं, सॼो बादशाह जो कमिरो सभु तीकणी कारो मुंहुं करे छॾियो अथई। हाणे हिनखे सज़ा आई आहे गंजा। हाणे हिनखे पर बर पटियो थियो, रंग बंग लायो त हिनखे साॻियो इंसानु कयो त वज़ीर वञे। हाणे त वज़ीर को पर बर पटिया जंहिं महिल इंसानु थियो त हाणे वज़ीर साईं उन महिल हेॾे होॾे लूणो ई न हुयो, सिधो सो रवानो थी पियो, धग जो वठी रवानो थी पियो, सिधो सो वञी पंहिंजे हिसाब सां जीअं बादशाह त वठी आयो उन बादशाह वञी पुॻो। हाणे बादशाह जो इंतज़ारु कयो सॼो ॾींहुं, शाम ताणी सुबुह साझ ते वञी निकितो, घोड़े ते चढ़ी सिधो उन बादशाह में पुछा कयईं बाबा वज़ीर फलाणो, चए फलाणो बा कल्ह शाम ते वज़ीर गोली लॻो पियो घर वियो। वज़ीर ॾे वियो, सिधो सो वज़ीर खे अची चईं त बा ॾे हाल वाल हलूं, छो मोटी आयो। हंज पखी हुन आंदो हुदूद पखी, चए छॾे त हुदूद पखी हुनजी धारींदे मूंखे हुदूद पखी बणाए छॾियो हुई। सॼी बादशाह सां हाल करे ॻाल्हि करे ॿुधाईंसि बाबा जे वॾो शैतान हुन त जादू इल्मु लॻो पियो आहे, मूंखे घटो करे इहे पर वग़ैरह हणी सॼो हक़ीक़त करे ॿुधाईंसि, चए हुन सां कॾहिं बि दुश्मनी न कजांइ, हुन वटि हले हिकिड़ो इल्मु आहे, तोखे हुदूद पखी बादशाह खे चई बणाए छॾी, सुठो थिए त कुझु बि न कजांइ। बादशाह वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी बादशाह चयो त वञ बणा, मुआरो वज़ीर बि न साड़ाए छॾियो, सॼी ॻाल्हियूं यादि पियो त वाक़ई जादू आहे हिन वटि। हाणे मोटी जंहिं महिल घर आयो त उन महिल लाला परी ऐं गुलस्ता परी चवणु लॻा त हाणे बादशाह ॾे ख़त लिख, या त जंग वाला रहे या त वॾी धीउ वॾवर तोखे धीउ जो संग हुजे। हाणे बादशाह ॾे ख़त पुॼी वियो, बादशाह ॾे चयो त बणा वञ, हाणे हिन सां जंग केरु वाला रहे। अवाम सलाह कई, अवाम चयो बाबा इन सां जंग असां न कंदासीं। बादशाह मजबूर हिनखे चयो त बाबा वॾवर धीउ जो मां संग ॾियां थो। बादशाह देरी न कई, मुलो घुराए हिनखे निकाह विझी पंहिंजी धीउ ॾिनई। हाणे बादशाह जी धीउ ऐं टी जेकी खणी आयो ॿी ऐं ॿ बजूं परियूं, 4 ज़ालूं हिनखे थी वियूं। हिन चयो त बाबा हाणे अधु राज भाग जो बादशाह बि ॾिनोसि, चई बाबा हाणे मूंखे वापसि वञिणो आहे। सिधो सो वापसि वियो, हुते पंहिंजे हिसाब सां लश्कर वठी सिधो उन बादशाही पंहिंजी पीउ वारी बादशाही में पुॻो, जितां निकितो हुयो। पीउ मुल्क निकिरणी उते पुॻो अचे, अॼु पंहिंजे पीउ सां जॾहिं पुछा की न बाबा हेड़े यार पारे फलाणे बादशाह नाले, चई उहो बीमार आहे, बीमार आहे, उहो खोड़ ॾींहंनि खां वठी उन वटि मिल्कियत खां वज़ीर नौकर चाकर खाईंदा पिया, सो हू बीमार आहे। हुनखे अहिड़ी बीमारी आहे जो हू अखियुनि खां अंधो आहे, नाबीन। उनजी जेकी ज़ाल हुई वती आई, उहा हाणे जेकी आहे त हुनखे पिनी खाराईंदी आहे, हुतां टुकुर वठी, सो उन जे सहारे पियो तॻे। हाणे बादशाह जो आयो, हुनखे जो ॾिठो त बणा बाबे जी हालत, हुनखे परनि खे चईं हाणे हिन जो कोई इलाज जे को मसइलो ई न आहे। उन महिल पर अहिड़ो टुवाल ॾिनो, हुन टुवाल खे जो फूंकियो त हुनजी अखियूं थी वियूं। अॼु पीउ खे चई भाउ तूं वारो फलाणो पुटु या जीअं पंहिंजे मुंहिंजी मतिलबु पंहिंजी घरवारीअ करे मूंखे कढियो, मूंखे रब पाक दौलत दुनिया गंज ॾिनी, ही 4 ज़ालूं मुंहिंजी शादी थियल अथई,
मुंहिंजी मतिलबु त मुंहिंजो को बि कसूरु न हुयो, सॼो तुंहिंजी जेकी अमर जे वाइदे खे तूं पाणी न ॾिनो, ज़ाल सां शादी कई, इन मूंखे हे इल्ज़ाम हयो, हिन हिसाब सां कढियो तूं बि, सो इन कमु कयो आहे सॼो। बादशाह खे ॾाढी कावड़ आई, उन महिल टूहो घुराए, उन महिल पंहिंजी ज़ाल खे साड़े पंहिंजे पुट सां कुझु रहणु लॻो। उहा वज़ीर नौकरनि खां बादशाही बि हिन कसी, उन में बादशाही सॼी संभाले साईं, 4 ज़ालूं पीउ सम्झनि, सॼी तख़्त ऐं अवाम ऐं सभु कुझु संभाले पियो। सो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी जी पुगी। सो जेकॾहिं असांजे सिंध सलामत चैनल ते खे आया हो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो। वधीक मिलंदासीं नेक्स्ट।